ही सुबह की मच्छरदानी ते रखिया भला खेरता है हिन के वीडियो कोन दई इने अंदर मक्खियूं हुयूं न मुझे भले रांद कुॾनि हा ॾिस पथराणी सब दूर पियो आहे घर में जूं मायूं वई कोन न छा आई न पोइ अलाए छा आहे न माण्हू खणी मच्छरदानी खे वेड़ी छॾे अरे आई अति तू तो खार पई करी अम्मा मुर्गे मच्छरदानी जंहिंमें विझंदा कोन्ह मथां हुननि जो आहे कवर असां चवंदा आहियूं कवर अम्मा जॾहिं कांचियूं हिननि जूं मच्छरदानी जूं कांचियूं बि पयूं ही बिलावल केतिरा मांजा ॾिस वठी आयो आहे रोज़ हिकिड़ो पतंग 3-4 पतंग रोज़ वठी अचे ही केतिरा मांजा वठी आयो आहे ही दुकान खोली त मुंहिंजो पुटु दुकान खोलींदो पतंगनि जो पुट खे पहिरीं वञ त सही हा हा ॾेखार तुंहिंजो जादू अरे वाह कतल जो खा वेही खा मूंखे खारा हा दी एतिरियूं घणी चूड़ियूं पातियूं अथई खेरता है अति सभु ख़ैर लॻो पियो आहे तूं ॿुधाए ॾेई खेर हा हिते बि ख़ैर लॻो पियो आहे अदी हाणे वरी मसलो नओं थी वियो आहे कहिड़ो वरी मसलो मक्खियुनि ॾाढो तंग कयो आहे छा ऐं हा सियारे में मक्खियूं ॾाढियूं हाणे माण्हू पहिरीं चवंदा आहे घर में सफ़ाई कोन्हे हाणे वरी मक्खियूं जाम थींदियूं सफ़ाई घणेई रखूं था छा कयूं मक्खियूं पचारी नथियूं छॾियूं मक्खियुनि ॾाढो तंग कयो आहे दिलि चए थी गारियूं ॾियनि ॾाढी पर वरी व्यूअर्स ॿुधंदा वरी छा चवंदा हा चवंदा अधु गारियूं पियूं ॾींदा इहा अधी पई गारियूं ॾे इन लाइ ख़्वारी खां बचण लाइ कोन थी ॾियां मुंहिंजो अटो रेडी हा मां धोईंदसि हथ पोइ छा कंदे पोइ वरी मक्खियूं किरींदसि ॿुहारो खणी मक्खियूं मारींदसि हालत ॾिसो छोकिरी जी नंढड़ा बच्चा बि वठी ईंदा आहिनि इहा छा नालो आहे कोन ईंदा सियारे में ख़्वार में बच्चा वठी ईंदा आहिनि हा त 100 रुपया बचो था ॾियनि मां अॻे 5 रुपया ॾींदा हुआ पाण वठंदासीं पंहिंजे दो पोइ असां ॿई नंढड़ियूं हूंदासीं न तव्हांजी कैमरामैन ऐं आऊं त असां छा कंदासीं ॿुहारो खणी ऐं उन्हनि मक्खियुनि खे मारींदासीं ककुल कॾहिं कंदा हुआसीं हींअर कोन था कयूं ओॾी महिल हाणे असां ॿार हुआसीं हींअर त असां वॾे थी आहियूं हीअं चवंदा संजड़ो केरु आई कोन अॼु खंड शुरू थी हिकिड़ी खंड में वरी खाजा खाधा हुआ हा छा कयूं आज बोला गोलियूं बि खाईंदी वात त नथो रुके छा कयूं वात के तालो वणी जब वात त नथो रुके वात चए थो ही बि खा ही बि खा मरी त भले मर बाक़ी खा ज़रूरु हा अधी पत्ते जी ऐं थाव धोई वठां अभी थाम पिया अथई छा हा दी ॾिस सभु कमु रहियो पियो अथई कंहिं कम जी कोन्हे रैसला हीअं ॾिसो बिलावल अली खान जी सालगिरह अथव दिसंबर में तव्हां सभिनि खे दावत आहे ज़रूरु अचिजो हा 30 तारीख़ ते हथ न अचिजो गिफ्ट खणी अचिजो गिफ्ट बिलावल लाइ खणी अचिजो 30 तारीख़ बिलावल जी आहे सालगिरह 3 दिसंबर ते अन दी छा खाराईंदा हिननि खे सभु कुझु अधी 2 टेगू बिरयानी जूं ऐं हिकिड़ो वॾो जंबो केक हा देखे की हाणे छा चवां वॾो केक हिकड़े मथा ॿियो हेठां वॾो केक वरी उन मथा नंढो केक वरी उन मथा नंढो केक वरी उन वॾो अच्छा नंढो केक वरी उन मथा नंढो केक वरी उन मथा नंढो केक वरी ज़रो आखिरी में वरी बिलावल जी मेणबती वरी ज़रो एलो केक किंदो वरी उन में मेणबती सब खाईंदा हा इहो अथव नवाज़ो अम्मा जो हलूं था अम्मा ॾे हा मां छा पई चई भरियो त मांसि जगी पे आई हेकांदी सेल लॻल आहिनि चलाए छा ॻाल्हाए थो त चुप कोन थो करे सेल जी बैटरियूं लॻल आहिनि